बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मैं तव्हांजी सिंधी एस्ट्रोलॉजर अनाया। हलो त हली ॾिसूं हीउ हफ़्तो तव्हांजे लाइ छा थो चए। सभ खां पहिरें पार्ट जा 3 सितारा बयानु करियूं था, जंहिंमें आहिनि एरीज़, हमल, टोरस, सौर, जेमिनी, जुज़ा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। एरीज़ हमल पोयनि ॾींहंनि खां काफ़ी जेको तव्हांजे ज़हन ते बोझ हो उहो उतरी वियो आहे। मज़ीद अञा घटि थींदे नज़र अची रहियो आहे। मुआमलनि खे संभालण जी कोशिशि करियो ऐं माली हवाले सां तमामु सुठो वक़्तु शुरू थींदे नज़र अची रहियो आहे, जेको पिणु 1 साल ताईं जारी रहंदो। तव्हां मालामाल थींदे नज़र अची रहिया आहियो। उन खां अलावा तव्हांजे तालुकातनि में पिणु तमामु घणी बहितरी नज़र अची रही आहे। तव्हां हद खां वधीक सरगर्मियुनि ते क़दम खणंदे नज़र अची रहिया आहियो। पंहिंजे हद में रहो ऐं ॾिसो त तव्हांजा मामला अध खां वधीक हल थी चुका आहिनि। वधीक मामला तव्हांजा बहितर थींदे नज़र अची रहिया आहिनि। सौर तव्हांजी ज़िंदगीअ में मुश्तरी 6 महीननि खां ख़ुशकिस्मतीअ जो राज कयो आहे। अञा वधीक मुश्तरी तव्हांखे अॻे साल जे 16 जून ताईं माली फ़ाइदा पिणु ॾींदो। माली ख़ुशकिस्मती मुबारक हुजे, पर तव्हांजे परपुठ तव्हांजा दुश्मन जेके लुकी छपी तव्हांजा मनसूबा टोड़े रहिया आहिनि, बदख़्वाह प्लान जोड़े रहिया आहिनि, मनसूबा जोड़े रहिया आहिनि, उन्हनि ते बि नज़र रखो। मार्च खां वठी तव्हांजे ख़िलाफ़ तमामु घणा तेज़ थी चुका आहिनि। जेमिनी जुज़ा पोएं हफ़्तनि में तमामु घणा घबराइजी विया हुआ, छाकाणि त तव्हां पंहिंजूं हालतूं जल्दी तब्दील करणु चाहियो पिया, पर तव्हां ख़्वाह में घबराइजी रहिया हुआ। मां तव्हांखे यकीन ॾियारे रही आहियां त ॾाढा सुठा ॾींहं अचण वारा आहिनि। हालतूं तमामु सुठियूं थींदी नज़र अची रहियूं आहिनि। तमामु सुठा सितारा अची रहिया आहिनि। तव्हां सब्र खां कमु वठो। ख़ुशकिस्मती अची रही आहे। तव्हां जूं ख़्वाहिशूं पूरियूं थियण वारियूं आहिनि। पोयनि ॾींहंनि में जेके बि इख़्तिलाफ़ हुआ उहे पिणु ख़तमु थींदे नज़र अची रहिया आहिनि। वालिदेन तव्हांखे सुठी राय ॾींदा, तव्हां ख़ुशि थी वेंदा। वालिदेन खां राय वठो ऐं पंहिंजी पिणु उन्हनि खे ॿुधायो।